खैबर पख्तूनख्वा जो निगरान वॾो वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान लाॾाणो करे वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं मोहम्मद आज़म ख़ान जी तबियत ख़राब थियण बाद खेसि हयाताबाद मेडिकल कॉम्प्लेक्स मुंतक़िल कयो वियो हो। इस्पताल ज़रियनि मूजिबि मोहम्मद आज़म ख़ान खे दिलि जी तकलीफ़ सबबि इस्पताल आंदो वियो। हुन ICU में दम ॾिनो। चारसदा सां तालुक़ु रखंदड़ मोहम्मद आज़म ख़ान खे 21 जनवरी 2023 ते निगरान वॾो वज़ीर मुक़ररु कयो वियो हो। आज़म ख़ान सीनियर तरीन ब्यूरोक्रेट्स मंझां हिकु हो। सूबाई वज़ीर ऐं निगरान वफ़ाक़ी वज़ीर तौर बि कमु करे चुको। आज़म ख़ान वफ़ाक़ में पेट्रोलियम ऐं ॿियनि शोबनि में सेक्रेटरी तौर ख़िदमतूं बि सर अंजाम ॾिनियूं। खैबर पख्तूनख्वा जो निगरान वॾो वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान लाॾाणो करे वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं मोहम्मद आज़म ख़ान जी तबियत ख़राब थियण बाद खेसि हयाताबाद मेडिकल कॉम्प्लेक्स मुंतक़िल कयो वियो हो। इस्पताल ज़रियनि मूजिबि मोहम्मद आज़म ख़ान खे दिलि जी तकलीफ़ सबबि इस्पताल आंदो वियो। हुन ICU में दम ॾिनो। चारसदा सां तालुक़ु रखंदड़ मोहम्मद आज़म ख़ान खे 21 जनवरी 2023 ते निगरान वॾो वज़ीर मुक़ररु कयो वियो हो। आज़म ख़ान सीनियर तरीन ब्यूरोक्रेट्स मंझां हिकु हो। सूबाई वज़ीर ऐं निगरान वफ़ाक़ी वज़ीर तौर बि कमु करे चुको हो।